अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडी में टूर बाबाला बार आए माम 14 मैसूम पार नंबर 20 करबला जे रण में गूंजियल सदाए हुसैन। ए लोगो तव्हां मां जेको बि मूंखे न सुञाणंदो हुजे इहो चङी तरह सुञाणी वठे त आउं हुसैन अलैहिस्सलाम तव्हांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोहिटो आहियां। अली अल मुर्तज़ा अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद ऐं ख़ातून जन्नत अलैहिस्सलाम जो जिगर पारो आहियां। मुंहिंजे भाउ हसन अल मुश्तबा अलैहिस्सलाम जे लाइ जिनाबे रिसालत माप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हो त ही सरदाराने जवानाने जन्नत आहिनि। तव्हां में अञा अहिड़ा माण्हू बि मौजूदु आहिनि जिन पंहिंजे कननि सां जिनाबे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो फरमाईंदे ॿुधो। तव्हीं उन्हनि खां बि तस्दीक़ करे वठो। ख़ुदा जो जल जे वेझो कूड़ ॻाल्हाइणु हराम आहे। मूं अॼु ताईं न कंहिंसां कूड़ ॻाल्हायो आहे न कंहिंसां वाइदे ख़िलाफ़ी कई आहे ऐं न ई कंहिं मोमिन खे नाराज़ कयो आहे। मूं ज़िंदगीअ में का बि निमाज़ कज़ा न कई आहे। ख़ुदा जो कसम अगरि ईसाइन खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो गॾह बि अची वञे हा त हू क़यामत ताईं उनजी हिफ़ाज़त कंदा ऐं उनजी तहज़ीम खां इख़्तिलाफ़ न कंदा। ईअं ई अगरि यहूदनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी का शइ यादगार मिली वञे हा त उहे बि उनजो क़दुरु कंदा। पर अफ़सोस आहे तव्हांजे हाल ते। तव्हीं कहिड़ी उमत आहियो जो तव्हां पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे ऐं अहले हरम खे घेरे में आणे उनजे खून नाहक खे आमादा आहियो खून नाहक ते आमादा आहियो। तव्हांखे न ख़ुदा जो ख़ौफ़ थो थिए ऐं न पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां शर्म थो अचे। तव्हां मूंखां को किसाज़ बि कोन था वठो त पोइ आख़िर मुंहिंजे क़त्ल ते छो आमादा आहियो ऐं मुंहिंजे खून नाहक खे हलाल छो था सम्झो। तव्हां मूंखे मदीने में रहणु न ॾिनो मके मां ख़त लिखी घुरायो ऐं जॾहिं आयुसि त मूंसां उज़ुर कयो। अगरि तव्हीं मूंखे न मारियो ऐं वञणु ॾियो त आउं हलियो वेंदुसि। संदन उन ख़ुतबे ते हज़ारनि जे लश्कर ख़ामोश रहियो ऐं को बि जवाबु न ॾिनाऊं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॿीहर फरमायो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो जेको फ़र्ज़ मनसब हो इहो आउं अदा करे चुकुसि। जेका ख़ुदा जी हुजत हुई इहा तव्हां ते तमामु करे चुको आहियां ऐं ख़ुदा जो शुक्र जो हाणे मूं ते तव्हांजी का बि हुजत नाहे। उन बैदि हथ बुलंद करे दुआ फरमायाऊं ऐं परवरदिगार मुंहिंजो नफ़्स मुसीबत में आहे मुंहिंजे कुवत में कमी अची वई आहे। तूं ई सभिनी हालतुनि में मुंहिंजो मुईन ऐं मददगार आहीं। तूं मुंहिंजो ऐं उन समूर नेमतुनि जो मालिक आहीं जेके तो मूंखे अता कयूं आहिनि। तूं ई मदद कंदड़ आहीं। ए सभ खां वधीक रहम कंदड़ तूं मुंहिंजी मदद फरमा। दुनिया जे घणनि आलमनि ऐं मुफ़क्किरनि उन सच खे लिखियो आहे त दुनिया में जेतिरी यादि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी मल्हाई वञे थी एतिरी ॿी कंहिं बि रहबर या शहीद जी नथी मल्हाई वञे। उन यादि खे मल्हाइण जा केतिरा ई सबब आहिनि जिन मां अहम सबबु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी इहा क़ुर्बानी आहे जंहिं दुनिया खे अमुन भाईचारो ऐं इंसानियत अता कई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका यादि मल्हाई वञे थी उन में सभ खां वॾी ख़ूबी इहा आहे जो उन यादि खे मल्हाइण वक़्तु ज़ात पात मज़हब ख़्यालात ऐं मुल्क व क़ौम वारो फ़र्क़ु मुकमल तरह मिटिजी वेंदो आहे। उन यादि में सभु इंसान गॾु हूंदा आहिनि जिन में हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन पारसी ऐं ॿुध मट सभु गॾु हूंदा आहिनि। सभई इहो चवंदे नज़र ईंदा आहिनि त असांजो आहे हुसैन। उन्हनि सबबनि जे करे ई श्री शंकर जे श्री राम जे महात्मा ॿुध गुरु नानक ऐं ॿियनि मज़हबी पेशवान जे हिन यादि खे मल्हाइण सां पंहिंजो तइलुक़ क़ाइमु रखियो। जंहिं करे हिंदुस्तान में ज़ात पात मज़हब ऐं ख़्याल खां हटी सॼी क़ौम हीअ यादि मल्हाइण वक़्तु सिर्फ़ु मातमेदार हुसैन अलैहिस्सलाम ई नज़र ईंदी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो तइलुक़ उन घिराणे सां आहे जंहिं घिराणे मां इस्लाम जो नूर फैलियो
हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अली अल मुर्तज़ा अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम माण्हुनि ताईं ख़ुदा जे पैगाम ऐं क़ुरान करीम खे पहुचायो। हिकु तरफ़ ही अज़ीम शख़्सियतूं ख़ुदा जे पैगाम खे फैलाए रहियूं हुयूं, त ॿिए तरफ़ कुझु सरकश माण्हू वरी पंहिंजे फ़साद ज़रिए इन नेक कम खे बर्बाद करण जा जतन कंदा रहिया। ख़ुदा ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबति ग़लति ॻाल्हियूं चयूं वयूं ऐं इस्लाम जे बुनियादी उसूलनि जे ख़िलाफ़ खुले आम ॻाल्हियूं कयूं वयूं। उन दौरान 60 हिजरीअ में यज़ीद बिन मुआविया जी हुकूमत क़ाइमु थी त इस्लाम जो इहो सनू पर्दो बि तार थी वियो। यज़ीद जहिड़ो बदकिरदार तख़्त नशीन थियो त इस्लामी मुआशिरे जो नक्शो ई तब्दील थी वियो। अहिड़नि हालतुनि में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन यज़ीद जे मुक़ाबले में उथी खड़ा थिया। ही उहो ज़मानो हो जॾहिं जुमे निमाज़ अरबा वारे ॾींहुं पढ़ाई वई ऐं मुस्लमाननि बिना कंहिं पुछण जे जुमे वारी निमाज़ अरबा ॾींहुं पढ़ी वरिती। मुस्लमाननि दीन इस्लाम खां एतिरो ॾ परे थी चुका हुआ जो हुन एॾी वॾी ग़लतीअ जे ख़िलाफ़ कंहिं ॿिड़क बि ॿाहिरि न कढी। अहिड़ी तरह सूरत हाल में नेठे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ई दुनिया वारनि खे इहो ॿुधायो त सचाई ऐं दीन जे बका जे लाइ पंहिंजो सभु कुझु लुटाए वॾे खां वॾी क़ुर्बानी पेश करे सघिजे थी। पाण अहिड़ी अज़ीम क़ुर्बानी पेश कयाऊं जेका अॼु हिंदू, ॿुधमत, सिख, ईसाई, जैन, पारसी ऐं मुस्लमान मतिलबु त सॼे आलम इंसानियत लाइ राह नूर इलाही आहे। हिंदुस्तान जो ख़ानदानी रिसालत सां तइल्लुक़ हज़रत अली अलैहिस्सलाम जे दौर में थियो। हज़रत अली अलैहिस्सलाम जे हुकुम सां मसलन संदनि केतिरा ई शागिर्द, सहाबी ऐं दोस्त हिंदुस्तान आया। हिंदुस्तान जे केतिरनि ई हिंदुनि ख़ानदानी रिसालत जे फ़र्ज़नि जी ख़िदमत में हाज़िर थी रूहानी इस्तफ़ादो हासिलु कयो। अहिड़ी तरह हिंदुस्तान में इस्लाम जो नूर पकड़ियो। वक़्त जे बादशाहनि जे ज़ुल्म खां तंगदी शिया आस्ते आस्ते अरब ऐं अफ्रीका जा मुल्क छॾे हिंद ॾांहुं अची आबाद थियण लॻा, जिते हिंदुअनि संदनि भरपूर आदर भाव कयो। 66 हिजरीअ में सुल्तान सलाहुद्दीन अयूबीअ जे ज़ुल्मनि खां तंग थी शियनि जो गिरोह मिस्र ऐं अफ्रीका मां भाॼ खाई हिंद पहुतो। जंहिंखां पोइ शियनि जो तबलीगी मिशन हिंदुस्तान आयो। उन बैदि कासिम बिन इब्राहिम बिन इस्माइल बिन इमाम हसन अल मुश्तबा पंहिंजी जान बचाए हिंदुस्तान पहुतो ऐं पोइ काफ़ी वक़्त ताईं इहो सिलसिलो जारी रहियो। ख़ानदानी रिसालत सां हिंदुस्तान जो तइल्लुक़ हज़रत अली अलैहिस्सलाम जे दौर खां शुरू थियो। उन खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो तइल्लुक़ हिंदुस्तान सां हिन तरह थियो जो ईरान जे बादशाह यज़्द जूं 3 धीअरूं हुयूं, महरबानू, शहरबानू ऐं केसरान बानू। उन ज़माने में हिंद में महाराजा गप्त जी बादशाहत हुई। बादशाह यज़्द पंहिंजे न्याणीअ महरबानूअ जी शादी महाराजा गप्त सां कराई, जंहिंखां पोइ हिंदुस्तान में महरबानू चंड रेखा सजण लॻी। उन शादीअ खां कुझु वक़्तु पोइ अरबनि जे हमले में ईराननि शिकस्त खाधी। बादशाह यज़्द मारिजी वियो ऐं संदसि धीअरूं शहर बानू ऐं केसरान बानू क़ैद थी मदीने पहुतियूं, जिते शहर बानू जो अक़द इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा थियो, जंहिंजे बदन मां इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी विलादत थी। 10 मुहर्रम हराम 60 हिजरीअ ते जॾहिं यज़ीदी लश्कर इमाम हुसैन खे चइनी तरफ़नि खां घेरे वरितो त पाण अलैहिस्सलाम पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में फ़रमायाऊं, तव्हीं असांखे रस्तो ॾियो त असीं हिंद या सिंध तरफ़ निकिरी था वञूं। वाज़िह रहे त तारीख़ जे किताबनि में इहो वाज़िह आहे त अॻु में हीउ हिकु तमामु वसी मुल्क हो जंहिंखे हिंद ऐं सिंध ॿिन्ही नालनि सां सॾियो वेंदो हो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इहो फ़रमान हो त मूंखे सिंध जे तरफ़ खां जन्नत जी हीर थी लॻे। हिन ई मुल्क सां मनसूब आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त उन वक़्तु हिंद या सिंध में हिंदू बादशाहत क़ाइमु हुई। उन जे बावजूदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम कंहिं मुस्लिम मुल्क ॾांहुं वञण बदिरां हिंद या सिंध तरफ़ वञण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई।
जंहिंमां इहो ज़ाहिर थिए थो त पाण वक़्त जा इमाम हुआ ऐं इहो ॼाणंदा हुआ त पाण कंहिं बि मुस्लिम मुल्क में महफ़ूज़ न रही सघंदा ऐं खेनि इहो मुल्क खेनि इहो मुकमिल भरवसो हो त हिंद या सिंध में मथने को बि ज़ुल्म न थींदो। इहो ई सोचणु पाण हिंद सां सिंध ॾांहुं वञण जी ख़्वाहिश ज़ाहिर कयऊं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी उन ख़्वाहिश खे यादि कंदे केतिरनि ई शाइरनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़िराज अक़ीदत पेश कयो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे वॾे फ़र्ज़ंद इमाम ज़ैनुल आबिदीन हिंद जे बादशाह महाराजा चंद्रगुप्त खे यज़ीद बिन मुआविया जे ज़ुल्मनि जे बारे में हिकु ख़तु लिखियो, जेको ख़तु अॼु बि जोधपुर राजस्थान जे शाही ख़ज़ाने में मौजूदु आहे। चयो वञे थो त इहो ख़तु मिलण बैदि महाराजा इराक़ तरफ़ पंहिंजी फ़ौज माड़ी, जंहिंजो अमीर मुख़्तियार इस्तक़बाल कयो ऐं पोइ इहा फ़ौज अमीर मुख़्तियार जे क़यादत में बहादुरीअ सां विढ़ी। पोइ उन फ़ौज मां कुझु फ़ौज उते तरसी पई ऐं कुझु फ़ौज वापसि हिंदुस्तान आई ऐं अची बादशाह खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दर्दनाक शहादत वारे वाक़े खां आगाह कयाऊं, जंहिंखे ॿुधी बादशाह ॾाढो ग़मगीन थियो ऐं हुकूमती सतह ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ते ग़म मल्हाइण जो ऐलान कयाऊं। अहिड़ी तरह इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारीअ जो हुकूमती सतह ते बुनियादु पियो ऐं आज़ादारीअ सभ खां अॻु हिंद या सिंध में शुरू थी हुई। ज़ुल्फ़िकार पेशावर शहीद आज़म नंबर 4 जे थोरनि सां।